नाज़िम टंडो मोहम्मद खान जे ॻोठ बजर खान टालपुर जे रहवासी ॻोठाणनि पारां हमले जे केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ फुलेली पुल खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे टंडो मोहम्मद खान मां खान अब्बासी। जी बिल्कुल, टंडो मोहम्मद खान जे ॻोठ बिजरखन टालपुर जे रहवासी ॻोठाणनि पारां हमले जे केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ फुलेली पुल खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते ॻोठाणनि मसमात हाकिमज़ादी, मसमात अमीना, राजा ख़ासकेली, मोहम्मद शरीफ़, साजिद अली ऐं ॿियनि चयो त ॿारनि जे मामूली ॻाल्हि तां ॻोठ में जहिड़े सबबि अब्दुल करीम ख़ासकेली, उर्स ख़ासकेली, यूसुफ ख़ासकेली, बचायो ख़ासकेली ऐं ॿियनि कुआड़ियुनि जा वार करे असांजे टिनि मर्दनि मुम्तियाज़ ख़ासकेली, निज़ामुद्दीन ऐं शोबान ख़ासकेली खे सख़्तु ज़ख़्मी करे मरणी करे छॾियो, जेके हिन वक़्तु हैदराबाद जे सिविल अस्पताल में ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में आहिनि। हिननि जो इहो बि चवणु हो त बी सेक्शन थाणे ते 7 हमले आवरनि ख़िलाफ़ FIR पिणु दाख़िल कयूं वयूं आहिनि, जिन ते पुलिस कार्रवाई कंदे 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे, पर अञा ताईं 5 ॼणा आज़ादु घुमी रहिया आहिनि, जेके असां मथां कूड़ा केस दाख़िल करण जूं साज़िशूं करे असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि TIG हैदराबाद SSP टंडो मोहम्मद खान समेत आला अख़्तियारियुनि खे हमले आवरनि ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई जो मुतालबो कयो आहे।